सॼे मुल्क में ईद उल अज़हा मज़हबी अक़ीदत एहतराम सां मल्हाई पई वञे। इस्लामाबाद, कराची, लाहौर, कोयटा, पिशावर, हैदराबाद ऐं ॿिनि शहरनि में ईतिमाद सां इज्तिमा, सुन्नत इब्राहिमी जी पैरवी में कुर्बानी जो अमल जारी। धरती टीवी नेटवर्क तरफ़ां धरती धड़नि खे ईद जो वाधायूं। सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी, नवाब शाह, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, मॉडल टाउन लाहौर, मुस्लिम लीग नून जे सरबराह नवाज शरीफ, जाती अमरा, सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी मुल्तान ऐं गवर्नर सिंध कामरान टिसोरी कराची में इतिमाद अदा कई। वॾे वज़ीर मातरी शाह, क़ौमी असेंबली जे डिप्टी स्पीकर गुलाम मुस्तफ़ा शाह, सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन अंजार ऐं सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी नवाब शाह में सदर मुमलिकत सां गॾु इतिमाद अदा कई। सिंध असेंबली जे स्पीकर अवैस कादिर शाह ऐं सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह सखर, सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमर टंडोजाम ऐं हुननि जे रूहानी पेशवा पीर पगारे पीर ॻोठ में इतिमाद अदा कई। मुल्क जी तरक़ी, ख़ुशहाली, सलामती लाइ दुआऊं घुरियूं वयूं। पंजाब के गवर्नर सरदार सलीम हैदर बादशाही मस्जिद लाहौर, वज़ीर आला बलूचिस्तान सरफराज बुगटी डेरा बुगटी, गवर्नर KP फैसल करीम कुंडी ऐं वज़ीर आला अली अमीन गंडापुर डेरा इस्माइल खान, मेयर कराची मुर्तज़ा वहाब जेना बाग कराची में इतिमाद अदा कई। सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां ईद उल अज़हा जे मौक़े ते क़ौम खे मुबारकूं। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त आज़माइश इम्तिहान जी सूरत हाल में साबित कदम रहणु घुरिजे। पूरी क़ौम मोहबत ऐं भाईचारे सां सरशार थी करे ज़रूरतमंदनि जी मदद करे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ईद पैगाम में चयो त ईद ते उन्हनि माण्हुनि जो बि ख़्यालु रखियो वञे जेकी कुर्बानी नथा करे सघनि। फ़लस्तीन ऐं फालरल कश्मीर जे मज़लूम मुसलमाननि जी अज़ीम कुर्बानी खे बि यादि रखियो वञे। पाक फौज चेयरमैन जनरल चीफ ऑफ स्टाफ कमेटी ऐं सर्विसिज चीफ जूं क़ौम खे ईद मुबारकूं। ISPR तरफ़ां जारी कयल ईद पैगाम में चए पियो त हीउ मुक़दस ॾींहुं भलाई लाइ कुर्बानी जे जज़्बे खे उभारे थो। हिन मुबारक ॾींहं ते असां वतन जी आज़ादी ऐं मन लाइ शहीदनि ऐं ग़ाज़ियुनि जा कर्ज़ी आहियूं। अॼोके ॾींहं ते शहीदनि जे लासवाल कुर्बानीुनि ते ख़राज अक़ीदत पेश करियूं था। पीपल्स पार्टी बजट बाबत वफ़ाक़ी हुकूमत के ख़र्चनि खां आगाह कयो आहे। जेसीं ताईं माण्हू टैक्स न ॾींदा तेसीं ताईं पाणी बिजली सस्ती न थींदी। सिंध हुकूमत जे मंशियात ख़िलाफ़ पॉलिसी वाज़े आहे। मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ ऑपरेशन जी पाण निगरानी करे रहियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमर जूं हैदराबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। शर्जील मेमर चयो त सियासी पार्टियुनि खे गॾिजी हलणु घुरिजे, पर कुझु ॻाल्हियुनि ते लिको निकतल हुअणु घुरिजे। PTI पहिरियां पंहिंजे गुनाहनि ते माफ़ी घुरे पोइ अॻिते हले। MQM सियासी बयान ज़रिए ज़िंदा रहण जी कोशिशि करे रही आहे। जिते ज़्यादती थींदी उते पाकिस्तान पीपल्स पार्टी आवाज़ उथारींदी। मुस्लिम लीग नून वफ़ाक़ी बजट के हवाले से पाकिस्तान पीपल्स पार्टी की तजवीज़न ते गौर करण जो वाइदो करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ के सलाहकार राणा सनावला जो चवणु आहे त पीपल्स पार्टी जूं तजवीज़ूं शामिल करे बजट मंज़ूर कंदासीं। हुकूमती ख़र्च घटाया वेंदा। हुकूमत पंहिंजो मुद्दो पूरो करे या न करे, पर पार्लियामेंट के मुद्दो पूरो करणु घुरिजे।
पलालू में हथियारबंद जी फारिग में जख्मी थियल पीए संदस मासूम न्याणी दम ॾेई छॾियो। वाक़ई में माजीवेल माण्हू जो अंग ॿधी फेथी पियो। इलाइक़े में सोग अमन चौधरी स्टाबट मोटरसाइकिल ते सवार हथियारबंद जी फारिग में ॻोठ झाड़ू खान रात पर वासी आशिक रात पर क़तल थी वियो हो। इलाही बख्श रात पर संदस मासूम न्याणी जख्मी थी पिया हुआ। जख्मी नवाबशाह जी अस्पताल में दम ॾेई छॾियो। रुस्तम लग बचल भयो थाने जी हद में हथियारबंदन फायरिंग करे नौजवान शाह मोहम्मद जतोई के कत्ल करे छॾियो। पुलिस चमलाहे त मरे जतोई बिरादरी जी ॿियनि नौजवान जे मुबीना तौर रक़बा वारे मामले तां वाक़ियो पेश आयो। नौजवान जे कत्ल बाद दुरिन में छिकताण वारी सूरत हाल। टंडोला यार्ड में हथियारबंदन फायरिंग करे 35 वरियन जे नौजवान शबीर रिंद के कत्ल करे छॾियो। ईद ॾियारे नौजवान जे कत्ल ते घर भातियुनि जूं ईद जो ख़ुशो मातम में तब्दील।